हेलो फ्रेंड्स, अस्सलाम वालेकुम। हाउ आर यू? दोस्तों, अॼु पाण क्लास 6 जी जेका पहिरियों यूनिट आहे उन जे रीडिंग टेक्स्ट खां पोइ अ विज़िट टू द पार्क जेको रीडिंग टेक्स्ट आहे उन खां पोइ जेका एक्सरसाइज़ आहे न उन खे पाण कंदासीं। ऐं एक्सरसाइज़ में बि पाण जेको आहे सो कंदासीं यूनिट आहे पंहिंजो 1। यूनिट जो टाइटल आऊं थोरो ॾिसी वठां, प्रैक्टिसिंग क्लीनलीनेस। ठीकु आहे, प्रैक्टिसिंग एस आहे या सी आहे, थोरो मूंखे ॾिसणो पवंदो। ठीकु आहे, ओके, प्रैक्टिसिंग क्लीनलीनेस। ठीकु, ऐं इन जी जेका एक्सरसाइज़ पाण कंदासीं उन जी सॉरी एक्सरसाइज कोन था लिखूं, पाण हिन जो कंदासीं 1.1 रीडिंग कॉम्प्रीहेंशन। ठीकु आहे, रीडिंग कॉम्प्रीहेंशन। ठीकु, हाणे हिन खे क्लास मूं लिखियो कोन 6, क्लास छा आहे, क्लास आहे 6, उन जो इंग्लिश आहे। ठीकु आहे, क्लास 6 जी इंग्लिश आहे। एक्सरसाइज इन जी एक्सरसाइज नंबर पाण अचूं था 1.1 इन जो जेको पोर्शन आहे रीडिंग कॉम्प्रीहेंशन। रीडिंग कॉम्प्रीहेंशन जो मतिलबु आहे पढ़ी सम्झणु। ठीकु आहे, जेको पाण पढ़ियोसीं उनखे सम्झणु। रीडिंग टेक्स्ट जेको पाण पढ़ियो आहे अ विज़िट टू द पार्क, पाण जेको आहे सो उनखे हिन एक्सरसाइज़िस में पाण उनखे ये एक्सरसाइज जॾहिं पाण कंदासीं त ईअं सम्झो त पाण सम्झी चुका हूंदासीं। ठीकु आहे, ऐं इहो तव्हांखे ॿुधायूं त रीडिंग टेक्स्ट जेको आहे अ विज़िट टू द पार्क उहो सिंधीअ जी ट्रांसलेशन समेत उन जी वीडियो पंहिंजे चैनल ते अपलोड थियल अथव। अ विज़िट टू द पार्क जे नाले सां उनखे विज़िट कंदव, तव्हां उनखे सर्च कंदव त तव्हांखे मिली वेंदी। उहा तव्हां पढ़ो ऐं उन जी प्रैक्टिस करियो, ऐं उन खां पोइ ही एक्सरसाइज़ ते अचो ऐं एक्सरसाइज़ पाण करियूं था। रीडिंग कॉम्प्रीहेंशन जेको आहे सो पाण अॼु मुकमल कंदासीं। ठीकु आहे, मूंसां गॾु गॾु हलो। पहिरीं नंबर एक्सरसाइज़ में अथव वाइल रीडिंग। जेकॾहिं तव्हां अचो पेज नंबर 6 ते, ठीकु आहे, वाइल रीडिंग यानी रीडिंग जे दौरान। ठीकु आहे, वाइल रीडिंग, रीडिंग जे दौरान। हाणे हिन में हीअ तव्हां ॾिसी सघो था, हिन में आहे त रीड द टेक्स्ट एंड चूज़ वन सुइटेबल टाइटल फॉर द टेक्स्ट फ्रॉम द वंस गिवन बिलो। ठीकु आहे, हाणे हीअ चए थो तव्हां सबक़ु पढ़ियो आहे उनखे ज़हन में रखंदे हीअ तस्वीरूं बि ॾिसो, ऐं हीअ जेको आहे सो तव्हां हिन में 4 मुख़्तलिफ़ टाइटल ॾिनल आहिनि। तव्हां उन्हनि मां को बि जेको तव्हांखे सुइटेबल लॻे यानी मुनासिबु लॻे तव्हां चूंडियो। ठीकु आहे, पहिरियों आहे टू फ्रेंड्स। छा जेका तव्हां कहाणी पढ़ी आहे अब्दुल्ला एंड हमज़ा जी, उन सबक़ जो जेको ख़ासि मक़सदु आहे उनखे ज़हन में रखंदे छा इन जो टाइटल टू फ्रेंड्स हुजणु घुरिजे यानी 2 दोस्त, छा इन जो टाइटल ब्यूटीफुल पार्क हुजणु घुरिजे यानी ख़ूबसूरत पार्क, छा इन जो टाइटल कीपिंग पब्लिक प्लेसिस क्लीन हुजणु घुरिजे, या इन जो हुजणु घुरिजे संडे आउटिंग यानी आचर जी तफ़रीह। ठीकु आहे, सो हाणे इन में तव्हां त आज़ादु आहियो, जेको बि करे सघो था, पर आउं हिन खे जेको बहितर सम्झां थो सो सम्झां थो कीपिंग पब्लिक प्लेसिस क्लीन। ठीकु आहे, यानी हीअ जेको सबक़ु आहे सो असांखे स्पेशली पब्लिक प्लेसिस क्लीन रखण जो असांखे ॾस ॾिए थो। ठीकु आहे, सो आउं इन खां इतफ़ाक़ करियां थो, इहो जेको आहे सो हिन जो आउं जेको सम्झां थो, मुंहिंजो जेको दिलि चवे थो सो हिन खे एग्री करे थो। ठीकु आहे न, कीपिंग पब्लिक प्लेसिस क्लीन। ठीकु आहे, कीपिंग पब्लिक प्लेसिस क्लीन। ऐं हिन जो टाइटल इहो बहितर थो सम्झां जेकॾहिं अ विज़िट टू द पार्क न हुजे त। हाणे दोस्तों अचूं था ॿिए नंबर ते अथव वोकेबुलरी। ठीकु आहे, वोकेबुलरी। हाणे वोकेबुलरी में एक्सरसाइज नंबर 2 आहे। ही अथव एक्सरसाइज नंबर 1, जॾहिं त हाणे जेका एक्सरसाइज आहे सा आहे 2।
ठीक है। एक्सरसाइज नंबर 2 में पाण खे वर्ड मीनिंग मैच करनी है। ठीक है। एक्सरसाइज नंबर 1 2 में पंहिंजे 2 में वर्ड्स जेके आहिनि से उन्हनि जी मैचिंग करनी है। तव्हां छा कंदो, जेका आंसर वारो जेको आहे पोर्शन उन में तव्हां जेको आहे सो लिखी छॾींदो 1 2 घणा आहिनि 1 2 3 4 5 एंड 6। ठीक है। हाँ इं लिखी करे हाँ हिननि जी मैचिंग कंदासीं। जी फर्ज़ करियो पहिरियों फर्स्ट वन इज़ डन। ठीक है। पहिरियों थियल आहे। जी इन में वर्ड्स ॾिनल आहिनि ट्रैश, हीप, हाई स्पिरिट्स, चैटिंग, रेपर, रियलाइज। ठीक है। इन्हनि जो हिन पासे मानाऊं ॾिनल आहिनि इंग्लिश में। सो पहिरियों जो ट्रैश है उन जी मीनिंग जो है सो ABCDEF मां हिननि ई खई है। यानी ट्रैश जो मतलब है गार्बेज, ई ते गार्बेज है उन जे करे हिननि ई लगायो है। ठीक है। 2 जो है सो हीप है। हीप जो थींदो हीप माना ढिग, उन जे करे पायल इन जो दुरुस्त है, उन जे करे हिन जे साम्हूं डी थींदो। अहिड़े ही नमूने सां 3 है हाई स्पिरिट्स। ठीक है। इहो इन जो आउं सम्झां थो ए सही थींदो, लाइवली एंड चेयरफुल मोड। ठीक है। यानी बिल्कुल खुश, हाई स्पिरिट्स माना पूरे जोश जज्बे में। अहिड़े नमूने सां चैटिंग जो है टॉकिंग, रेपर जो है पीस ऑफ पेपर, ऐं बाक़ी तव्हां करे सघो था। ठीक है। पर दोस्तों आउं तव्हांखे इहा सलाह ॾींदुसि त ही त ठीकु आहे तव्हां करियो, पर तव्हां पंहिंजी फेयर कॉपी ते हिकिड़ी टेबल ठाहियो जेका पाण वर्ड मीनिंग जी रखंदा आहियूं। ठीक है न। हाणे उन ते तव्हां हिते लिखो वर्ड, हिते लिखो तव्हां मीनिंग। ठीक है। उन में फर्ज़ करियो हिन पासे हीप लिखो था त हिन पासे तव्हां पायल लिखो। ठीक है। हिन पासे तव्हां ट्रैश लिखो था त हिन पासे तव्हां गार्बेज लिखो। ठीक है। त ही कुछ वधिक बेहतर है जीअं पाण सिंधी वग़ैरह में पाण लफ़्ज़ माना लिखंदा आहियूं त जी तव्हांजी अंडरस्टैंडिंग थी वञे। ठीक है। अहिड़े नमूने सां इहा एक्सरसाइज पूरी थी वई। हाणे पाण अचूं था पोस्ट रीडिंग ते। वाइल रीडिंग खां पोइ आहे पोस्ट रीडिंग। हाणे ॾिसूं त पोस्ट रीडिंग में पाण वटि आहे छा। ठीक है। पोस्ट रीडिंग में आहे एक्सरसाइज नंबर 3। एक्सरसाइज नंबर 3 में पाण खे करणो है ट्रू एंड फॉल्स। ठीक है। ट्रू ऐं फॉल्स माना स्टेटमेंट के पढ़नो है ऐं पोइ ट्रू एंड फॉल्स के लिखणो है। जेकॾहिं सही है तो T में टिक करणो है, जेकॾहिं ग़लत है तो F में टिक करणो है। जीअं पहिरियों थियल है Abdullah and Hamza set out for the park on a rainy day। ठीक है। अब्दुल्ला ऐं हमज़ा हिकिड़े बरसाती ॾींहं में पार्क घुमण जे लाइ विया। तव्हां सम्झो था त इहो ग़लति आहे। छो त पहिरियों ई सेंटेंस आहे वन ब्राइट सनी मॉर्निंग अब्दुल्ला एंड हमज़ा डिसाइडेड टू गो टू देयर नेबरहुड पार्क। ठीक है। उन जे करे उहो हिकिड़ो सनी डे हो, शाइनी डे, ब्राइट सनी मॉर्निंग हुई ऐं क्लाउडी मॉर्निंग हुई कान, रैनी बरसाति वग़ैरह न हुई। उन जे करे स्टेटमेंट फॉल्स आहे। हुननि फॉल्स में टिक करे छॾियो आहे, तव्हांजे किताब में थियो पियो आहे। ठीक है। ॿिए नंबर के जेकॾहिं तव्हां ॾिसो त हमज़ा थ्रू अ बिस्किट रैपर ऑन द ग्राउंड। हमज़ा छा बिस्किट रैपर उछलायो हो? यकीनन तव्हांखे ख़बर आहे त आइसक्रीम रैपर हो, उन जे करे इहो बि फॉल्स थींदो। ठीक आहे। साॻे नमूने सां इन जो आहे टियों नंबर दे वेंट टू अ पब्लिक पार्क कॉल्ड द सिटी पार्क। ही जेको आहे सो जंहिं पार्क में विया उनखे सिटी पार्क चवनि था। बिल्कुलु इहो दुरुस्त आहे, उहो सिटी पार्क हो। ठीक आहे। हाणे इहो टी में टिक थींदो। ठीक, इहो टिक वरी पंहिंजो ट्रू में थींदो टी में। अड़े ही त आउं तव्हांखे सभु ॿुधाईंदो वञा पियो, ईअं तव्हां पाण कीअं सिखंदव न। हाणे आउं तव्हांखे ॿिया ॿुधायां कोन थो, इहे ट्रू फॉल्स तव्हांखे करणा पवंदा, ऐं पने खे उथलायां थो। ठीकु आहे। हाणे अचूं था एक्सरसाइज़ नंबर 4 ते। ठीकु आहे। हाणे एक्सरसाइज़ नंबर 4 बिल्कुलु बि आसान अथव। एक्सरसाइज़ नंबर 4 हिन में छा करणो आहे, स्टेटमेंट्स ॾिनल आहिनि, उन्हनि जे अॻियां नंबरिंग ॾिनल आहे। ठीकु आहे न। स्टेटमेंट्स आहिनि A B C D E F G आहे, जी कोन। ठीकु आहे। ऐं हिन में समथिंग कुझु लिखियल अथव, अॻियां वरी हिननि जे कुझु ॾिनल आहे त उते पाण खे छा करणो आहे, नंबरिंग लॻाइणी आहे। चवे थो त तव्हां हिननि जे ॾिसो त इहा पहिरें नंबर ते तव्हां जेको रीडिंग टेक्स्ट पढ़ियो आहे उन में इहा कहिड़ी तरतीब सां अचनि थियूं। ठीकु आहे।
हाँ इन में हिकिड़ो सी जेको आहे त तव्हां ॾिसो त पहिरें नंबर ते अचे थो, यानी ही जेके 1 2 3 4 5 6 जेके स्टेटमेंट्स ॾिनल आहिनि इन्हनि मां रीडिंग टेक्स्ट में पहिरें नंबर ते असांखे जेका पढ़ण लाइ मिले थी उहा आहे सी। ठीकु आहे, बाक़ी पोइ वरी ॿिए नंबर ते कहिड़ी थी अचे, टे नंबर ते कहिड़ी थी अचे, हाणे तव्हांखे इहा मुंझारो थींदो। उन जे लाइ तव्हांखे आउं आसान सलाह इहा ॾींदुसि त तव्हां रीडिंग टेक्स्ट जेको आहे न उनखे खोलियो। ठीकु आहे, उन ते तव्हां छा करियो, जो हर हिकु स्टेटमेंट खे पहिरीं जेको आहे सो तव्हां हिन ते अंडरलाइन करियो। ठीकु आहे, फ़र्ज़ु करियो का हिते आहे, का हिते आहे, ऐं का वरी हिते आहे, का हिते आहे, हिते आहे, तव्हां पहिरीं सभिनी खे अंडरलाइन करियो। ठीकु आहे, उन खां पोइ तव्हां हितां त पोइ अहिड़े नमूने सां जॾहिं तव्हां इहे नंबर लॻाईंदो त हिननि स्टेटमेंट्स मां हिन रीडिंग टेक्स्ट में ज़ाहिर आहे त के अॻिते पोइते ईंदियूं। ठीकु आहे, तव्हां छा कंदो, इहे साॻियूं स्टेटमेंट्स हिन में अंडरलाइन कंदो। अंडरलाइन में का हिते ईंदी, का हिते ईंदी, का हिन पासे ईंदी, का हिन पासे ईंदी, ईअं थींदो। ठीकु आहे, उहा जॾहिं अंडरलाइन करण खां पोइ तव्हां हिन ते नंबर लॻायो, पोइ नंबर 1 लॻायो। फ़र्ज़ु करियो जेकॾहिं नंबर 1 हितां खां शुरू थी थिए, शागिर्द साथियो हितां खां, त इन ते नंबर 1 लॻायो, ॿी हिते आहे त हिन ते नंबर 2 लॻायो। अहिड़े ई नमूने सां हिते जेका तरतीब अचे उन ते लॻायो 3 4 5 6 7 ईअं करे। ठीकु आहे, पोइ उहे जेका आहे सा उहा साॻी तरतीब हिते ॾिसंदा वञो। स्टेटमेंट खे पढ़ो, फ़र्ज़ु करियो हिते सी ॾिसो पढ़ंदव त पोइ उहा तव्हांखे 3 नंबर ते नज़र ईंदी, ऐं बल्कि पहिरें नंबर ते नज़र ईंदी। शुरू में सी वारी हूंदी त उन ते 1 लॻो पियो आहे, पोइ 2 नंबर लॻायो। फ़र्ज़ु करियो थी सघे थो त तव्हां ए वारी पढ़ो ऐं उहा उन खां पोइ वारी हुजे, तव्हां उते स्टेटमेंट पढ़ो त कहिड़ी आहे ऐं हिते उनखे ॾिसी ऐं नंबर लॻायो, त तव्हां उहो ई नंबर लॻायो जेको उन जे साम्हूं हुजे। अहिड़े नमूने सां ही असाइनिंग में हिकिड़ा नंबर तव्हां वटि डिसेंडिंग में अची वेंदा। फ़र्ज़ु करियो हिते 1 आहे त थी सघे 2 हिते अचे, थी सघे थो त 3 हिते, 4 हिते अचे, 5 हिते, 6 हिते या 7 हिते, ईअं अची सघनि था। मूं ही रैंडम लॻाया आहिनि, पर तव्हां स्टेटमेंट जे साम्हूं जहिड़े नंबर ते हू अचे उन तरतीब सां लॻाईंदो। त अहिड़े नमूने सां इहा जेका एक्सरसाइज़ आहे तव्हांजी इहा फिल थी वेंदी, एक्सरसाइज़ नंबर 4। ऐं अहिड़े ई नमूने सां एक्सरसाइज़ नंबर जेका 5 आहे, जेका इन जे हेठियां ॾिनल आहे, उहा बिल्कुलु आसान आहे। उहा चए थी त हिननि जुमलनि खे तव्हां तरतीब में लिखो पंहिंजे नोटबुक में। तव्हां छा कंदव, हिन में जेको 1 नंबर आहे न, तव्हां हाणे ईअं ई करियो, ही ABC हटाए छॾियो, तव्हां हिते 1 2 3 4 ईअं करे 7 ताईं लिखो। हाणे जेको 1 वारो आहे उहो हिते लिखो, पोइ जेको 2 वारी स्टेटमेंट आहे उहा हिते लिखो। ईअं जॾहिं तरतीब सां लिखंदव त अहिड़े नमूने सां ही एक्सरसाइज़ नंबर 5 बि तव्हांजी हल थी वेंदी। हाणे अचूं था एक्सरसाइज़ नंबर 6 ते, जेका आहे पेज नंबर 9 ते। एक्सरसाइज़ नंबर 6 खे जेकॾहिं पाण ॾिसूं त हिन में हू चवे थो, हिन जे आख़िर में हिकिड़ी टेबल आहे। ठीकु आहे, मतिलबु हिते कोई 4 आहिनि मुंहिंजे ख़्याल में, हिकिड़ी वरी मथे हूंदी हिननि जी का नंबरिंग जी। ठीकु आहे, जंहिंमें हिन में तव्हां ॾिसो था त सीरियल नंबर ॾिनल आहे, हिन में जेको आहे सो आहे वी शुड, ऐं हिन में आहे वी शुड नॉट, ईअं आहे। ठीकु आहे, ऐं हिते 1 2 3 ऐं 4 लॻल आहे। त दोस्तों जेकॾहिं इन टेबल जे मथां ॾिसूं त 8 स्टेटमेंट्स जेके आहिनि से हीअ 1 2 3 4 5 8 ॾिनल आहिनि। हेठि हीअ टेबल ॾिनी आहे जेका मूं हिते लिखी आहे। हाणे हिननि में ईअं सम्झो त 4 स्टेटमेंट्स अहिड़ियूं हूंदियूं जिन जे पढ़ण सां असांखे अंदाज़ो थींदो त उहे कम असांखे न करणु घुरिजनि, ऐं हिननि 8 मां 4 अहिड़ियूं स्टेटमेंट्स हूंदियूं जेके असांखे पढ़ण खां लॻंदो त असांखे इहे कम करणु घुरिजनि। ठीकु आहे, पोइ वेरी सिंपल, जेके करणु घुरिजनि उहे असां वी शुड में लिखंदासीं। वी शुड जो मतिलबु आहे असांखे करणु घुरिजे। जेके असांखे न करणु घुरिजनि असां लिखंदासीं वी शुड नॉट जे हेठियां। ठीकु आहे, त इहे जेके 8 स्टेटमेंट्स आहिनि, जीअं बि फ़र्ज़ु आउं पहिरीं पढ़ां थो, राइट ड्रॉ ऑन द वॉल्स ऑफ द पार्क, पार्क जे भितियुनि ते लिखो ऐं लीका पायो। ठीकु आहे, त तव्हां सम्झी सघो था त इहो कमु असांखे करणु घुरिजे या न करणु घुरिजे। इहे असांखे कमु न करणु घुरिजनि, त असां वी शुड नॉट में इहो स्टेटमेंट लिखंदासीं। स्टेटमेंट लिखो या नंबर 1 हिते ॾेई छॾियो, पर बहितर आहे त स्टेटमेंट लिखो। किताब में स्टेटमेंट न अचे त तव्हां नंबर लॻायो, बाक़ी कापी में जेको आहे सो स्टेटमेंट लिखी सघिजे थी। ठीकु आहे, अहिड़े ई नमूने सां हिन जो 7 जेकॾहिं खणो त कट और हार्म द प्लांट्स एंड ट्रीज़, वणनि खे कटियो, जेके आहिनि से पननि खे उन्हनि खे कटियो, वणनि खे भञो।
त इहो बि तव्हां सम्झो था त न करणु घुरिजे, इहो बि हिन वी शुड नॉट जे हेठां ईंदो। ठीकु आहे, त अहिड़े नमूने सां 4 हिन पासे ऐं 4 हिन पासे अची वेंदा। बिल्कुलु आसान एक्सरसाइज़ आहे। हाणे अचूं था एक्सरसाइज़ नंबर 7 ते पेज नंबर फैलाइण सां। इन में आहिनि क्वेश्चन आंसर जेको पाण सबक़ पढ़ियो आहे अब्दुल्ला एंड हमज़ा वारो, विज़िट टू द पार्क। उन मंझां ई जेके आहिनि से कुझु सवाल आहिनि ऐं उन्हनि जा पाण खे जवाब ॾियणा आहिनि। आऊं तव्हांखे हर सवाल जो जवाब न ॾियां त सही आहे। ठीकु आहे, थोरो थोरो रहायां त जीअं तव्हां पाण बि जेको आहे सो इन्हनि ॻाल्हियुनि ते सोचो ऐं जिथे बि का ॻाल्हि न सम्झ में अचे त मूंखे कमेंट करियो, मूंखां पुछो तव्हां। हिननि सवालनि जा जवाब ॾियणा पवंदा। जी बिल्फर्ज़ पहिरियों आहे व्हाट डिड अब्दुल्ला टेल हमज़ा नॉट टू डू। तव्हांजे किताब में लिखियलु आहे, ऐं हुनजो जवाब जे करे ॿुधायां तव्हांखे। हिन जो चए थो त कहिड़ी ॻाल्हि हुई जेका अब्दुल्ला हमज़ा खे न करण जे लाइ चई। ठीकु आहे, त हे ज़ाहिर आहे तव्हां जेकॾहिं पढ़ियो आहे तव्हांखे ख़बर हूंदी त अब्दुल्ला टोल्ड हमज़ा नॉट टू थ्रो आइसक्रीम रेपर on the ground। अब्दुल्ला हमज़ा खे आइसक्रीम जो रेपर हेठि न उछलाइण जो चयो। ठीकु आहे, त हाणे इहो हिन जो जवाबु थियो। अहिड़े नमूने सां जेकॾहिं हिन जो 4th नंबर पाण ॾिसूं त उहो थी वेंदो वेयर वॉज द बोर्ड ऑन विच द पार्क रूल्स वर रिटन। उहो बोर्ड किथे हो जंहिं ते पार्क रूल्स लिखियलु हुआ। वेरी सिंपल आहे, लिखण जी ज़रूरत कोन्हे। The board was outside of the park gate where on which the park rules were written। ठीक है, इहो बिल्कुलु आसान आहे, तव्हां करे सघो था। अहिड़े नमूने सां why did Hamza want to throw, ॿियो नंबर सवाल पियो पढ़ां। why did Hamza want to throw the आइसक्रीम रेपर on the ground। हमज़ा छाजे लाइ आइसक्रीम रेपर जेको आहे सो उते ई उछलाइण ते चाहियो। बिल्कुलु आसान आहे, उहो उन जे करे जो पाण सभु जेको आहे सो ईअं ई कंदा आहियूं। इन जो जवाबु ईअं थी सघे थो त हमज़ा वांटेड टू थ्रो आइसक्रीम रेपर ऑन द ग्राउंड बिकॉज एवरीवन एल्स थ्रोस रेपर्स ऑन द ग्राउंड। हर कोई ईअं थो करे, पोइ ज़ाहिर आहे त वॾड़ा बि ईअं था कनि त पोइ ॿार बि उन्हनि मां सिखनि था। अहिड़े ई नमूने सां जेको आहे सो 3 नंबर सवाल आहे अकॉर्डिंग टू अब्दुल्ला व्हाट शुड पीपल डू टू हैव अ क्लीन एंड ब्यूटीफुल पाकिस्तान। पाकिस्तान खे ख़ूबसूरत ऐं साफ़ रखण जे लाइ अब्दुल्ला जे मुताबिक़ माण्हुनि खे छा करणु घुरिजे। वेरी गुड, जेकॾहिं असां सबक़ पढ़ूं त इन मां असांखे मालूमात मिले थी त अब्दुल्ला अकॉर्डिंग टू अब्दुल्ला पीपल शुड ट्राई टू मेक अ ब्यूटीफुल एंड क्लीन पाकिस्तान। माण्हुनि खे उन जे लाइ कोशिशि करणु घुरिजे एंड मेक इट फन, ऐं उनखे अहिड़ो ठाहिणु घुरिजे। बिल्कुलु अहिड़े नमूने सां हिन जो 5हों सवाल आहे what were the 2 things that Abdullah and Hamza decided to do to teach people about keeping the park clean। उहे कहिड़ियूं 2 शयूं हुयूं जिन खे जेको आहे सो जेके अब्दुल्ला ऐं हमज़ा डिसाइड कयूं त माण्हुनि खे पार्क्स वग़ैरह खे साफ़ रखण जे लाइ करणु घुरिजनि। हाणे जेको आहे सो इन जो जवाबु तव्हांखे लिखी थो ॾियां, छो त थोरो वरी मतिलबु तव्हां वरी 6 जा अञा नंढड़ा आहियो न, त मतिलबु तव्हां सां मसइलो थींदो हुजे। ठीकु आहे, हाणे इन जो जवाबु आउं तव्हांखे लिखी थो ॾियां। अब्दुल्ला यू अथव। ठीकु आहे, अब्दुल्ला एंड हमज़ा DECIDED। Abdullah and Hamza decided to make, थोड़ा सिंपल करे लिखूं था। ठीक है, to make posters about cleanliness and place dust bins around 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 the park। ठीक है, around the park। अञा हिनखे जेकॾहिं डिघो कंदव त पोइ
ऐं त हिते ई थो ख़तमु करे जेकर तव्हां हिनखे डिघो करियो त पोइ हिन खां अॻिते लिखी छॾियोसि टू टीच द पीपल अबाउट कीपिंग द पार्क क्लीन। ये लिखी सघिजे थो पर एतिरो काफ़ी आहे, नंढड़ा आहियो एतिरो ई जेतिरो तव्हां सम्झी सघो, ठीकु आहे न। अब्दुल्ला एंड हमज़ा डिसाइडेड टू मेक posters about cleanliness and place dustbins around the park। उन्हनि ॿारनि ही सबक़ पढ़ण मां असांखे अंदाज़ो थिए थो त उन्हनि इहो फ़ैसिलो कयो हो। हाणे अचूं था एक्सरसाइज़ नंबर 8 जेका रीडिंग कॉम्प्रीहेंशन 1.1 जी आख़िरी आहे, ठीकु आहे। अॼु की वीडियो जी बि ही आख़िरी अथव। हाणे इन में छा आहे त 3 सवाल ॾिनल आहिनि जिन में हू चए थो डिस्कस इन पेयर्स एंड देन राइट डाउन द आंसर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स इन योर नोटबुक। हिक ॿिए सां सलाह करियो या पंहिंजे पाण सां खणी सलाह करियो जेकॾहिं अकेला आहियो त। पोइ जेको आहे सवालनि जा जवाब ॾियो। ही सवाल जेके आहिनि से हिन किताब में जा कोन्हे, तव्हांजे लाइ आहिनि, ठीकु आहे। वाई शुड वी टेक केयर ऑफ पब्लिक प्लेसिस। असांखे पब्लिक प्लेसिस खे छो साफ़ रखणु घुरिजे, उन्हनि जो ख़्यालु छो रखणु घुरिजे। लिस्ट डाउन ऑल द पब्लिक प्लेसिस दैट यू कैन थिंक ऑफ। उन्हनि सभिनी पब्लिक प्लेसिस जा नाला लिखो जेके तव्हांजे ज़हन में अचनि था। अहिड़े नमूने सां हेठियों सवाल आहे राइट डाउन सम ऑफ थिंग्स दैट यू कैन डू टू क्रिएट अवेयरनेस अबाउट टेकिंग केयर ऑफ पब्लिक प्लेसिस। कुछ राइट सम मतलब कुछ शयूं अहिड़ियूं लिखो जिन जे वसीले तव्हां माण्हुनि खे सफ़ाई बाबति पब्लिक प्लेसिस बाबति अवेयरनेस ॾेई सघो। यकीनन पंहिंजो बि ज़हन लड़ायो। ऐं तव्हांखे इहे चवंदुसि त हिकिड़ो सफ़ा पहिरीं पाण खां शुरू करियो। रैपर्स वग़ैरह पंहिंजी पॉकेट में रखंदा करियो, पोइ कंहिं ॿी जाइ ते उछलायो। डस्टबिन्स यूज़ करियो ऐं डस्टबिन्स तमामु सस्तियूं आहिनि, बाज़ार मां वठो था त वैलन गुड। जेकॾहिं नथा वठी सघो त जेके पंहिंजो दुकाननि में ख़ाली खोखा तव्हांखे मिली वेंदा उन्हनि खे तव्हां डस्टबिन्स करे सघो था। उन खां अलावा सोशल मीडिया जो सुठो तव्हां इस्तेमालु करे सघो था। घटि में घटि पोस्ट वसीले तव्हां जेको आहे सो जेका एक्टिविटी करियो सफ़ाई बाबति उहा रखी सघो था ऐं माण्हुनि खे ॿुधाए सघो था। पहिरीं पोस्ट रखो, पहिरीं कमु पाण करियो, पोइ उन एक्टिविटीज़ खे शेयर करियो सोशल मीडिया ते। छो त जेको कमु तव्हां पाण न कंदव उहो जेकॾहिं तव्हां ख़ामख़ा सिर्फ़ु ज़बानी तौर ते पोस्ट में रखंदव सफ़ाई करियो त पोइ माण्हू कोन कंदा। छो त माण्हू जॾहिं अमल नथो करे उन जी ॻाल्हि में वज़न नथो रहे। त दोस्तो हीअ जेको आहे सो रीडिंग 1.1 हिन जी मुकमल थी ऐं नेक्स्ट वीडियो में पाण ई स्पीकिंग कंदासीं, ठीकु आहे। तव्हां सां मिलंदासीं ॿी वीडियो में। पंहिंजो ख़्यालु रखो, पढ़ो, महिनत करियो ऐं अॻिते वधो। महिरबानी।